दोस्तों, कुछ अरसो पहिरियां जॾहिं मरहूम आगा सिराज खान दुरानी साहब जे हिदायतुनि ते मदई जी शहर जी मरूफ़ शख़्सियत माहिर क़ानून एडवोकेट सैयद दुर्ममंद शाह सियासी मैदान में पेर पातो हो त चङनि भलनि जूं निंडरूं फिटाए छॾियूं हुयूं। सैयद दुर्ममंद शाह हिकु इंतिहाई बेबाक, बहादुर ऐं बासलाहियत नौजवान आहे ऐं जल्द ई जीअं ई हुन सियासी मैदान में क़दम रखियो त फौरी तौर ते हिन पंहिंजे सलाहियतुनि पटांदड़, प्यार ऐं मोहबत पटांदड़ सवे न बल्कि हज़ारे नौजवाननि जे दिलनि में पंहिंजी जॻह ठाहे छॾी। एडवोकेट सैयद दुर्ममंद शाह सचाई न्यूज़ खे ॿुधायो आहे त जेको PS 9 तक आहे गढ़िया सीन, इहो मरहूम आगा सिराज खान दुरानीअ जी अमानत उन जे फर्ज़ंद आगा शहबाज़ खान दुरानीअ खे सुपुर्द कई वेंदी इंशाअल्लाह। पूरी उमेद आहे, पक आहे। हुन चयो आहे त पीपल्स पार्टी जेको आहे, पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻुवाण तो सूबाई अॻुवाण तो मरकज़ी अॻुवाण जेके आहिनि उहे आगा सिराज खान दुरानी जे महिनतुनि ऐं उन जे कावशुनि जे बदौलत उन जी जेका सीट आहे उहा उन जे नींगर आगा शहबाज़ खान दुरानीअ जे हवाले कंदा। एडवोकेट सैयद दुर्ममंद शाह जिन चयो आहे त जीअं मां जहिड़े तरीक़े सां मां मरहूम आगा सिराज खान दुरानी सां पंहिंजो साथ निभायो, उन सां ॾुख सुख में मां गॾु रहियुसि, त अहिड़े ई तरीक़े सां मां उन जे नींगर आगा शहबाज़ खान दुरानी सां बि हर वक़्तु हर मोड़ ते गॾु हूंदुसि। ऐं हिन चयो त हिन वक़्तु आगा शहबाज़ खान दुरानी जेको आगा सिराज खान दुरानी जो मरहूम जो नींगर आहे, उन जो सियासी ऐं ख़ानदानी वारिस आहे। उहो उन हवाले सां उन ॿुधायो त उहो हिकु बासलाहियत नौजवान आहे ऐं हुन जी आगा सिराज खान दुरानीअ फ़िक्री, नज़रियाती, सियासी, ख़ानदानी ऐं अख़लाक़ी जेका आहे उहा उन जी तरबियत कई आहे। ऐं हू जेको आगा शहबाज़ खान दुरानी बि पंहिंजे वालिद मरहूम मोहतरम वांगुरु ई अवाम जी ख़िदमत कंदो, चूंडी MP थी करे इंशाअल्लाह। सैयद दुर्ममंद शाह जिन जो इहो पिणु चवणु आहे त जल्द ई इंशाअल्लाह ताला मां पंहिंजे शहर ईंदुसि ऐं आगा शहबाज़ खान दुरानीअ जे दावतुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कंदुसि ऐं हिकिड़ो अहम जेको आहे मैन जेको वॾियूं तक़रीबात, जलसा कुटाए करे आगा शहबाज़ खान दुरानीअ खे पूरे तक जो दौरो करायो वेंदो ऐं मां ख़ासि करे मदई जी आस पास ऐं पंहिंजे हल्के अहबाब में आगा शहबाज़ खान दुरानी जा जलसा कराईंदुसि। एडवोकेट सैयद दुर्ममंद शाह जिन जो इहो पिणु चवणु हुयो त आगा शहबाज़ खान दुरानी तक जे माण्हुनि सां बिलख़ुसूस जेके आगा सिराज खान दुरानीअ जे वेझो रहिया आहिनि, आगा कोट दुरानी सां सलाड़ियल हूंदा आहिनि, त उन्हनि खे आगा शहबाज़ खान दुरानी चङी तरह सुञाणंदो आहे। उन्हनि सां उन जी मेल जोल दुआ सलाम माना हैंड शेकिंग रहंदी रही आहे।